ये खूह अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त असां वटि शहीद मखदूम बिलावल जी पंहिंजे लाइ दुआ घुरंदासीं, सिंधियुनि जे लाइ दुआ घुरंदासीं कि असां धरतीअ जा सचा आशिक़ अल्लाह जा वली प्यारा आहिनि। उन दरगाह ते असांखे दीदार नसीब थियो आहे, ख़ुशी थिए थी। दुआ बि घुरऊं था तव्हां जो जी बिलावल हे मखदूम शहीद मखदूम बिलावल जी मज़ार ते तव्हां आया आहियो। अॻ में अचणु थियो आहे तव्हांजो? तकदीर इलाही थियणु चइजे या नसीब जी ॻाल्हि चइजे त अचणु ऐं गुज़रण अलाही केतिरा जेका सेवा अॼु शहीद मखदूम बिलावल हाज़िरी नसीब थी आहे। इहे अलाह जा प्यारा आहिनि, सचा आशिक़ आहिनि ऐं इन्हनि आशिक़नि ते अचणु हक़ीक़त आहे त सुठी राह ऐं सुठो रस्तो बड़ी असां ख़ुशनसीब आहियूं जो अहिड़नि अल्लाह जे प्यारनि जी दरगाहनि ते हाज़िरी नसीब थिए थी। अस्सलाम वालेकुम भाउ मुमताज़ ख़ासकरी साहब, तव्हां हिन वक़्तु मखदूम शहीद बिलावल जी मज़ार जे साम्हूं बीठा आहियो ऐं तव्हां ॿुधायो त अॻ में साईं ते अचणु थियो आहे या फस्ट टाइम आया हो? हाँ, अस्सलाम वालेकुम। अवल तर सिंधन के यारी मदद जी लतीफ़ धरती अला बिलावल बिल्कुलु अॼु असांजी ख़ुशनसीबी आहे जो सिंध जे जेका अवल शहीद चऊं, सिंध जा आशिक़, धरती जा आशिक़ ऐं शहीद सिंध हज़रत मखदूम बिलावल जे मज़ार ते मौजूदु आहियूं। ऐं हज़रत मखदूम बिलावल असांजी सिंध जो उहो किरदारु आहे जंहिं धरती ऐं वतन जे लाइ शहादत क़बूल कई। ऐं अॼु असांजी ख़ुशनसीबी आहे। तव्हां सवाल कयो त अॻु आउं इलाही नंढो हुउसि, तक़रीबन इहे 25 साल लॻभॻि थींदा मूंखे हिते मां अचणु थियो मुंहिंजो। उन ज़माने में हीअ बिल्कुलु मंज़र न हुया, ख़बर हुया ऐं तक़रीबन अहिड़ो माहौल न ठहियल हो। अलहमदिल्ला हीअंर ख़ूबसूरत माहौल ठहियो पियो आहे दरगाह जो ऐं इंशाअल्लाह अचो तव्हांखे दरगाह जी ज़ियारत करायूं ऐं जेके